करेलनि जी भाॼी आम तौर ते नौजवाननि खे घटि वणंदी आहे, पर अक्सर वॾी उमिरि वारा माण्हू हिन भाॼीअ खे शौक़ सां खाईंदा आहिनि। जेतोणीकि करेलनि जी कोड़ट पचाइण खां पोइ बि रहंदी आहे, पर उन बावजूद करेलनि जी भाॼी खे पसंदि कयो वेंदो आहे, जॾहिं त हिन भाॼीअ जा अनेक फ़ाइदा पिण आहिनि। सिहत ऐं ग़िज़ाइयत जे माहिरनि मूजिबि करेलनि में आयरन, मैग्नीशियम, पोटाशियम, विटामिन सी, कैल्शियम, फाइबर, फास्फोरस, ज़िंक ऐं ॿियूं शयूं जजे मिक़दार में मौजूदु हूंदियूं आहिनि, जिन जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। फाइबर, सेल्यूलोज़ ऐं ज़िंक जहिड़ियुनि शयुनि जे करे करेलो हाज़मे वारे निज़ाम लाइ एंटीबायोटिक जी दवा जीअं कमु करे थो। करेलो कब्ज़ मां छुटकारे समेत हाज़मे वारो निज़ाम बहितर करण ऐं पेट जा जीत मारण में बि मददगार आहे। ग़िज़ाई माहिरनि मूजिबि करेलनि में ग्लाइकोसाइड, चारिंटीन, वाइसिन, केरावेलोसाइड्स ऐं पॉलीपेप्टाइड पी जो जझो मिक़दार हुजण सबबि ही ब्लड शुगर खे नॉर्मल सतह ते रखण में बि मदद ॾिए थो, जॾहिं त करेला मसल्स जे सेल्स खे बि नॉर्मल रखण में मदद ॾियनि था। माहिरनि मूजिबि करेलनि जो हिकु अहम कमु जिगर जी सफ़ाई करण बि आहे। हिन में शामिल शयूं जिगर जी सफ़ाई कनि थियूं ऐं जिस्मानी चर्बी ॻारण में बि काराइतियूं आहिनि। करेले जो जूस पीअण सां जिस्मानी स्टेमिना वधे थी, जॾहिं त तवानाई खे बि वधाए थो। हिन जो इस्तेमालु निंड जो मयार बहितर बणाए थो। जीतमार ऐं एंटीऑक्सीडेंट्स सां भरपूर हुजण जे करे करेले जो जूस रत जी सफ़ाई में बि मददगार साबित थिए थो ऐं जिस्म मां ज़हरीले मवाद खे कढी रत जी गर्दिश खे बहितर बणाए थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk